काफर मुसलमान थी अचे तो उन जे लाइ एतिरी पंजाइप जो महबूबन सबक सेखारियो। पर अॼु असांजा जेकी वॾा वॾा मौलवी साहब, वॾा मुकर्रर, वॾा मुफ्ती, वॾा आलिम आहिनि, उन्हनि पाण ॾे अचण जो कंहिं धारिये खे, बदमज़हब खे या कंहिं काफ़र खे, कंहिं वहाबी खे, कंहिं शीए खे पाण ॾे अचण वारा सभु रस्ता बंदि कया आहिनि। मथां को हेॾे अचे, असां हेॾे न अचो। ऐं दीन मां कढण जे लाइ, मसलक अहले सुन्नत मां कढण जे लाइ वॾा फाटक खोले छॾिया अथनि। फलाणो बि सुन्नी न अथव, फलाणो बि सुन्नी न अथव, फलाणो बि हीअं अथव, फलाणो काफ़र अथव, फलाणो मुशरिक अथव, फलाणो मुशरिक अथव, फलाणो हीअं अथव, फलाणो बुज़ुर्ग हीअं अथव। एॾा फाटक खोले अहले सुन्नत खे ॿाहिरि कढण सिखिया आहिनि। कंहिंखे धारीअ खे पाण ॾे आणण जे लाइ हिकिड़ी नंढड़ी खिड़की बि कोन खाली छॾी। छा ईअं दीन सेखारिबो आहे? छा दीन ईअं सेखारिजे? ईअं थो दीन असांखे सेखारे त तव्हां हीअं कयो जो मुस्लमाननि खे काफ़र करार ॾियो, बुज़ुर्गनि खे काफ़र करार ॾियो। छा तव्हां इहो पढ़िया आहियो? तव्हां इहो सिखिया आहियो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, तव्हांजो भाउ आहे, तव्हां वटि आयो आहे, इनखे क़ुरान पढ़णु सेखारियो, इनखे फिक़े जा मसाला सेखारियो। ऐं असां वटि को मुस्लमान थींदो आहे न, पोइ ऐलान थींदो, बाबा चंदो ॾियो, वारो कयो, नओं मुस्लिम आयो आहे, इनखे कपिड़ा वठी ॾियो, इनखे पंहिंजो तोहर कंदो, इनखे लटनि जी ज़रूरत आहे, पैसनि जी ज़रूरत आहे, वीचारो ग़रीब आहे, असांजे दीन में आयो आहे। हुज़ूर जन ईअं कोन चयो त हिनखे लटा वठी ॾियो, कपिड़ा वठी ॾियो, हिनखे मानी गभे जो इंतज़ाम कयो। न, महबूबन फरमाया त तव्हांजे दीन में आयो आहे, हिनखे इस्लाम सेखारियो, हिनखे क़ुरान पढ़णु सेखारियो। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? दीन में आयो आहे त रब छॾींदुसि छा? पैसनि में रब छॾींदुसि छा? कपिड़नि में रब छॾींदुसि छा? उहो पाणे रब ॾींदुसि। हिनखे तव्हां दीन सेखारियो।